जब्बार साहब इन सिलसिले के साथ वधाईंदासीं ऐं नौजवान असांजे साम्हूं वेठो आहे, असां चाहींदासीं उन खां कलाम बि अचे। बिल्कुलु। वक़ार अहमद अब्बासी जी बिस्मिल्लाह। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो ख़्वां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो ख़्वां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़िया, सिर्फ़ हिकु मौलूद मुंहिंजे कान किरोड़िया। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़िया, सिर्फ़ हिकु मौलूद मुंहिंजे कान किरोड़िया। गंज ॿिया काॾे कबा जॾे तो जहिड़ो गोहर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। लोक सां गॾु मां बि पाड़े मेल ॾे वेही रहां, कंहिं बि कुंडड़ीअ में कखाऊं घर ॾे वेही रहां। लोक सां गॾु मां बि पाड़े मेल ॾे वेही रहां, कंहिं बि कुंडड़ीअ में कखाऊं घर ॾे वेही रहां। रोज़ शब अॻियां अखियुनि जे रोज़ अतहर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। अंदाज़ मां जो